हिंगोर जामा ख़बर ॾींदा हलो त गम्स गंबट इंतज़ामिया पारां दिल ऐं शुगर जे माहिर डॉक्टर नज़ीर खोखर खे बरतरफ़ करण ख़िलाफ़ हिंगोर में सिविल सोसाइटी पारां उल्फत सहतो परवेज़ भुट्टो अयाज़ भुट्टो जी अॻुवाणी में मच्छर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गम्स अस्पताल जे डायरेक्टर रहीम बख्श भट्टी बिना कंहिं सबब जे दिल ऐं शुगर जे माहिर डॉक्टर नज़ीर खोखर के बरतरफ़ करे छॾियो आहे, जेका मुक़ामी डॉक्टरनि सां नाइंसाफ़ी आहे। डॉक्टर नज़ीर खोखर जो ॾोह इहो आहे त गम्स में ईंदड़ गरीब बेपहुच मरीज़नि जी मदद ऐं हमदर्दी कंदो आहे, जंहिं सबब हिन खे हटायो वियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते डॉक्टर नज़ीर खोखर के बहाल कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।